नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हांखे अमरकोट खां ख़बर ॾींदा हलूं त अमरकोट में 11हें क्लास जे मासूम शागिर्द राजेश वल्द चमन मेघवाड़ खे अगवा करण बाद एक निजी जगह में मुबीना तौर बदफैली जो निशानो बनायो वियो। संदसि वीडियो वायरल करण जो केस ॿिनि जवाबदार मुज़फ़र सूमरो ऐं कमर नोड़ियो खिलाफ़ अमरकोट थाणे ते दाख़िल कयो वियो। फरियादी मुतासिर ॿारड़े जे वालिद चमन मेघवाड़ दाख़िल कयल केस में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त संदसि पुटु राजेश कुमार खे बकरा पिड़ी अमरकोट लॻ हथियारनि जे ज़ोर ते 4 डिसंबर ते अगवा कयो वियो ऐं ॼाणियल जवाबदार निजी जगह में वठी वञी खे ज़बरदस्त बदफैली जो निशानो बणायो ऐं संदसि एतराफ़ जोगो वीडियो रिकॉर्ड कई, ख़ामोश रहण जूं धमकियूं ॾेई वीडियो वायरल कई। मुतासिर ॿारड़े जे वालिद मुतालबो कयो त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए तरफ़ मेघवाड़ बिरादरी ऐं सुञाण धुरियुनि सुभाणे 11 वॼे ताईं जवाबदार गिरफ़्तार न थियण जी सूरत में अल्लाह वारे चौक ते अमरकोट ते रोड ब्लॉक करे धरणो हणण जो ऐलान कयो वियो आहे। हाँ साईं, जॾहिं छात्रा में जॾहिं छोकिरो दुकान ते वरा थो न तॾहिं बि इहे नोड़ी हिकु चकर ॿ चकर इहे मोबाइल तो खणंदा आहिनि वीडियो छा करूं, वेठा आहियूं घर, बसि अनपढ़िया घर त वेठा हूंदा, असांखे ईअं कोन्हे इहो थिए थो कमु। तॾहिं बि उहो सूमरो अञा ताईं मूंखे दॿा पियो ॾिए न, अञा ताईं दॿा ॾिए पियो। हींअर लॻो आहे हैदराबाद में मूंखे चयाऊं कोटड़ी ते वेठो आहियां, तोखे जेको करिणो हुजे करी छॾ, ऐं हिते वेठो आहियां, कोन थो अचां। तो बदफैली हुई है, अगवा हुआ था बच्चा, उसकी हमने एफआईआर करवा दी है, एफआईआर हो गई है और अब हम मुतालबा करते हैं कि इनके जो मुलजिम हैं उनको 24 घंटे के अंदर गिरफ्तार किया जाए, नहीं तो मेघ समाज सद के प्लेटफॉर्म पे हम शदीद एहतजाज करेंगे। और बहुत सारी तंजीमें जो सोशल ऑर्गेनाइजेशन उमरकोट की हैं वो सब हमारे साथ हैं और हम एहतजाज करेंगे कि इनको फ़ौरन गिरफ्तार किया जाए। हाँ, ये फरियादी आया है थाने पे और एफआईआर हो गई है और एसएसपी साहब के हुक्म पर छापामार टीमें बनाई है। इंशाल्लाह इन जवाबदारों को गिरफ़्तार करेंगे और इनको पकड़ के कोर्ट में सज़ा दिलवाएंगे ताकि आइंदा कोई ऐसा गंदा अमल नहीं करे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।